अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। मोहब जूण जी चांडियन ऐं ॾाहरी बिरादरी जो पाक किताब ते निबिरो कारणु जो शक, ग़लत फ़हमियूं दूर। ॾाहरी बिरादरी इल्ज़ाम खां आजा, न्याणी जे कातलनि खे गिरफ़्तार करण जो वचन। काज़ी अहमद मी 26 ॾींहं अॻु ॻोठ अलीनवाज़ चांडियो में कारणु जे इल्ज़ाम में क़त्ल थी वियल 2 मासूम न्याणियूं 13 साला साइमा ऐं 8 साला मायरा, जिन खे कारे जो इल्ज़ाम हणी क़त्ल कयो वियो। जॾहिं त चांडिया ऐं ॾाहरी धुर जो पाण में पाक किताब ते ॻाल्हियूं थी गुज़रियूं। ॻोठ अमीर बख़्श चांडियो जे चङी मुड़ुस लुकमान चांडियो सरबराही में ॻाल्हियूं करे ग़लत फ़हमियूं शक दूर कया विया। धुर नंबर 1 फिरादी मोहम्मद लाइक चांडियो, शमीर चांडियो, गुलाम मुस्तफ़ा चांडियो, गुलाम कादिर चांडियो, मुमताज़ चांडियो, सईद खान चांडियो ऐं ॿिया शामिल हुया। जॾहिं त धुर नंबर 2 में मोहम्मद अली ॾाहरी, अली हसन ॾाहरी, हाजी साईं बख़्श ॾाहरी, इस्माइल ॾाहरी ऐं ॿिया शामिल हुया। जॾहिं त मुख़्तलिफ़ भर पासे जे ॻोठाणनि जा नेक मर्द पिणु शामिल हुया, जिन में गुल मोहम्मद चांडियो, लाल बख़्श चांडियो, हाजी फोटो कोरी, इनायतुल्लाह चांडियो, रईस नियाज़ खान ॾाहरी समेत केतिरा ई मोज़ शख़्सियतूं पिणु मौजूद हुयूं, जिन जे मौजूदगीअ में ॿिन्ही धुरनि पाक किताब ते हथ रखी ग़लत फ़हमियूं ऐं शक ख़तम करे पाण में ॿाहिरि थी विया। जॾहिं त कुझु महीना अॻु ॾाहरियुनि जो झेड़े जो केस चांडिया बिरादरी शमीर चांडियो धुर ते हुयो, उन तां हथ खणण ऐं माफ़ करण जो ऐलान पिणु कयो वियो। यादि रहे त पाड़े जे हिसाब सां चांडियनि ऐं ॾाहरियुनि जो पाण में ग़लत फ़हमियूं ऐं शक दूर किताब पाक ते कया विया। जॾहिं त ॿिन्ही धुरनि में इहो बि तय थियो त न्याणियुनि जे क़त्ल केस में जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में हिक ॿिए जी मदद पिणु कंदा। मक़तूल कातिल जो फ़ैसिलो रहियल आहे। ठाह खां पहिरीं आख़िर में दुआ पिणु घुरी वई ऐं मिठाई पिणु तक़सीम कई वई। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।